असांजे नुमाइंदे एडी अबड़ो जे मुताबिक़ ॾड़ी यासीन में ज़िलाई इंतज़ामिया जे हुक्म ते रूरल हेल्थ सेंटर जे एएनएस डॉक्टर तसवर अली मेमण कोरोना वैक्सीन लॻाइण जो अमल तेज़ करे छॾियो। शहरियुनि खे वैक्सीन लॻाइण लाइ टीम जोड़े वरिती। वैक्सीनेशन टीम जी वसीम पंवर रेवेन्यू अमलदारनि, तपेदार जानी पठान, नईम पठान ऐं पुलिस एहलकारनि शहर जे 50 खां वधीक दुकानदारनि ऐं शहरियुनि खे कोरोना वैक्सीन जो पहिरियों डोज़ लॻारायो। एएनएस डॉक्टर तसवर अली मेमण जे मुताबिक़ समूरे शहर जे दुकानदारनि ऐं शहरियुनि जी मुकमल वैक्सीनेशन ताईं अमल जारी रहंदो। वैक्सीनेशन टीम रोज़ाना जे बुनियाद ते पंहिंजो कमु जारी रखंदी।